स्टेज पे वेठल यूनाइटेड पार्टी जा मौजूद अगवानो साचो मुराद इमाम साहब मुझा फर्जन ॿिया सब वेठल दोस्त अस्सलाम वालेकुम जी। दोस्त अॼु असीं सभु गॾु वज़ीर अली तीवणी खे ख़राज तहसीन पेश करण आया आहियूं। हर माण्हू फिलासफर बि कोन हूंदो आहे, हर माण्हू शाइर बि कोन हूंदो आहे, हर माण्हू वज़ीर बि कोन ईंदो आहे, पर ही जेके मुतहरिक जेको आहे किरदारु समाज में मुतहरिक हुजे माण्हू जेको तहरुक वठंदो उनखे इज़त मिलंदी। वज़ीर अली तीवणी जी बि ख़ासियत इहा ॻाल्हि हुई त हू तहरुक वठंदो, हर कम में मसइले में हथु विझंदो, अॻियां उनजी मदद कंदो, हू मददगार हो। मददगार जे करे अॼु हुनजी इज़त आहे। अॼु असीं हिनखे यादि पिया कयूं, छॾिया कयूं। इहा ई आहे रोशन अली ॻोड़े जी, त हू मुतहरिक आहे, मुतहरिक जनरल सेक्रेटरी आहे, जंहिंजे करे अॼु असीं हुनजी इज़त था कयूं। तो दोस्तों, वज़ीर अली के ख़ुसूसन ही जेका पोइ बलदियाती इलेक्शन्स हुई उन्हनि खां वठी असां सुञातो, उन्हनि तहरुक वरितो, हिसो वरितो ऐं जेतिरी कामयाबी ऐं नाकामी जेका बि हासिलु कई उहा ख़बर पई। इहा ज़रूरु ख़बर पई त हू, आउं चवंदो आहियां त बाबा तव्हां क़ौमी कारकुनो समाज में बाअसर थियो। ऐं बाअसर कीअं थींदो? बाअसर तॾहिं थींदो जॾहिं माण्हुनि जा मददगार हूंदो, माण्हुनि जा मददगार हूंदो, माण्हुनि जा कमकारियूं कंदो त हर को तव्हांजी इज़त कंदो। इहो ई तरीक़ो आहे जंहिंसां असां पंहिंजो समाज में बाइज़त थींदासीं। वज़ीर अली हिकिड़ो बाअसर हो, जंहिं पंहिंजे पाड़े में इलाइक़े में ख़िदमत करे उहो मुतारिफ़ थियो। टाउन कमेटी जामशोरे में हुनजो किरदारु मुतहरिक हो। उन जे करे शाबाशाही दुकानदारनि सां बि हुनजो रवैयो सुठो हो, आम वोटर सां बि हुनजो रवैयो सुठो हो। त इहा ॻाल्हि चई सघिजे थी त वज़ीर अली हिकिड़ो मुतहरिक माण्हू हो ऐं उन पंहिंजे महिनत सां पंहिंजी हैसियत ठाही। असीं सम्झूं था त इहा रुॻो ॻाल्हि वज़ीर अलीअ जी न आहे, पर ॿिया बि जेके वर्कर आहियो उहे बि ॿुधी छॾियो त तव्हांखे बि ईअं मुतहरिक थियणो आहे, तव्हांखे बि ईअं थियणो आहे जीअं वज़ीर अली जो। ऐं पोइ बाअसर ऐं कीअं था थियो वक़्तु ॿुधाईंदो। दोस्तों, उणिवीह सौ 2002 खां वठी आउं हिते जामशोरी में आहियां। केतिरा रुख ॾिठा, कारकुन ॾिठा, माण्हू ॾिठा, समाज ॾिठा ऐं बदिलजंदे माण्हू ॾिठा, उहे सभु ॾिठा। आउं सम्झां थो त बुनियादी शइ आहे किरदारु। जे माण्हूअ जो किरदारु सुठो आहे त उनजी हैसियत बि ठहे थी, इज़त बि थिए थी, वग़ैरह वग़ैरह। असांखे वज़ीर अलीअ ते फ़ख़ुरु आहे त हुन पंहिंजे महिनत सां ऐं समाज जी ख़िदमत करे समाज में माण्हुनि जे कमकार अची पंहिंजी इज़त ठाही। असीं चाहियूं था त असांजा सभु वर्कर जेके आहिनि, सियासी वर्कर, क़ौमी कारकुन, सभु ईअं पंहिंजी इज़त ठाहिनि। जॾहिं अगरि तूं ठाहींदे आउं ठाहींदुसि हर चवंदो त पोइ असीं सभु बाअसर थींदासीं। पर जे अगरि हिकिड़ो ठाहे ऐं हिकिड़ो डाहे, इहो रिवाज़ न हले। त हिकिड़ो असांजो दोस्त ठाहे वरी ॿियो वरी अचे ठाहिण ते,
महिरबानी करे ठाहियो, जे डाहियो न त मददगार माफ़ मट करे वियो, पर हरू भरू डाहियो न। तो दोस्तों, यही गुज़ारिशूं आहिनि ऐं मूंखे यकीन आहे त असांजा जेके क़ौमी कारकुन आहिनि, अॼु जेके जामशोरे में ख़ासि करे वेठल आहिनि, उहे सभई ईअं वज़ीर अली वांगुरु सम्झी ॻाल्हि खे अॻियां वधाइनि ऐं क़ाफ़िलो अॻियां वधे त इंशाअल्लाह ताला माण्हू वधंदा, माण्हुनि जो त मददगार थींदो त तव्हांजा माण्हू वधंदा। जे अगरि मददगार न थींदो त तव्हांजा माण्हू घटिजंदा। त उन करे ज़रूरत इहा आहे तव्हां सभिनी माण्हुनि जा मददगार थियो ऐं इंशाअल्लाह ताला ऐं पंहिंजे किरदार ते ऐं पंहिंजे हिन ते हिमत सां बीठा रहो। ऐं ज़रूरत बि जेको रोशन अली साहिबु ॿुधायो त बाबा हिमत सां, ज़रूरत सां ऐं रोशन सां बीहो त तव्हां में का बि ताक़त कान्हे जेका तव्हांखे चवे त हेठि चयो परे थी। तव्हां ख़ुदि बाअसर बणिजी था वञो। यकीनन असां उमेद था करियूं त असांजा बाक़ी कारकुन सभिनी मां रस्तो हासिल कंदा। मुंहिंजे ख़्याल में मीर आज़ाद कुझु हुन ते रोशनी मिली आहे त बाबा सिंध जूं ज़मीनूं 3 वाल, हितां जामशोरे खां वठी कराची ताईं 3 वाल ज़मीन, 5 एकड़ त 50 एकड़, 50 एकड़ त 500 एकड़, उहे 100,000 में ज़मीनूं 3 वाल थियनि थियूं। उहे के महज़ जेके असीं वफ़ाक़ ॻाल्हि करियूं था त वफ़ाक़ सां ज्यादती थो करे, या असांजा ॿेट वफ़ाक़ ऑर्डिनेंस कढी असांजा ॿेट थो खणे, या असांजा उहे खणे थो। पर इहा त हक़ीक़त आहे त हिन में वफ़ाक़ जो को किरदारु कोन्हे। इहे असांजा पंहिंजा माण्हू आहिनि, असांजा पंहिंजा माण्हू आहिनि, पंहिंजा ज़मींदार आहिनि, पंहिंजा सभु आहिनि जेके ज़मीनुनि खे 3 वाल पिया कनि। इहा ॻाल्हि अलॻि आहे त जेके सरकारी कामोर आहिनि, जेके इन्हनि जी मदद था कनि, उहे बि उन्हनि जो बि किरदारु आहे, पर कुल सरकारी कारनामा न आहिनि। असांजा पंहिंजा माण्हू आहिनि। असांखे सिर्फ़ु ॿियो कुझु न, ज़रूरु इहे बि तव्हां मां असां मां माण्हू हूंदा न जेके कनि था, तव्हां जहिड़ा भार हूंदा या असांजा हूंदा। असां सिर्फ़ु उन्हनि खे इन्हनि नज़रुनि सां ॾिसूं त बाबा तव्हां कमु गंदो था करियो, उन करे आउं तुंहिंजी इज़त नथो करियां, त ख़ुदि हुन में फ़र्क़ु पइजी वेंदो। पर जे अगरि असांजी इज़त जो मयार इहो ई पैसो आहे त पोइ हू छो न 3 वाल कंदो? 3 वाल कंदो, पैसा ठाहींदो। ॾिसो 3 वाल कयो, ईअं न थिए मूंखे त हींअर पियो नज़र अचे त ईंदड़ 10 सालनि में जामशोरो पिटारो टोल प्लाज़ा ताईं सॼो जामशोरो आहे। पर इन जो को फ़ाइदो ग़रीब माण्हुनि खे थिए न। ज़मीन का सस्ती थिए जो माण्हू ग़रीब माण्हू तरक़ी करे, माण्हू त वीचारा पैसा वठी ॾेई महांगियूं करे वठंदा रहनि। भले मिलनि, भले सरकार ॾे, सरकार सस्ती करे माण्हुनि खे ज़मीन ॾे, जीअं पंहिंजा घर ठाहिनि। इन जो मतिलबु कोन्हे त तव्हां ज़मीनूं महांगियूं करो, पैसा बि कमायो ऐं वरी थोरा बि करे वरी चओ त बाबा असां शहर ठाहिया। बाबा इहे शहर जेके असांजे कमाईअ जो ज़रियो असांजूं ज़रई ज़मीनूं ई ठाही वञनि, उहे असांजी शहर असांजे कम जा न आहिनि। उहे शहर असांजे कम जा न आहिनि जेके असांजूं ज़रई ज़मीनूं खाई वञण वारियूं ऐं सभु शहर रुॻो शहर आबाद करे वेठा आहिनि। हितां खां वठी कोटड़ीअ ताईं ऐं जेको ॾिसां पियो या एस ताईं अॻियां SDA जो जेको इहे ज़मीन AC ताईं माण्हुनि जी आबादी आहे। सॼी सिंध रंड पलाणा, सॼी सिंध जो पैसो हिते आहे, पर चंद माण्हुनि जे खीसनि में थो वञे, जंहिंजे करे तरक़ीअ जी जाइ ते उहे माण्हू ॾींहं ॾींहुं पहुचनि। वज़ीर अली जी यादि में अॼु पाण गॾु आहियूं ऐं हुन जे किरदार खे वठूं। तव्हांजी वॾी महिरबानी।